Welcome to Time News Studios. You are watching 4 PM Bulletin. जब तक दहशतगर्दी का खात्मा नहीं होता, मुल्क की तरक्की और खुशहाली नहीं हो सकती। जब तक इस्लामाबाद में धावे और चढ़ाइयाँ जो की जाती है पाकिस्तान को तबाह और बर्बाद करने के लिए, जब तक उसका खात्मा नहीं होगा, एक दिन की अगर हड़ताल हो, धावा भोला जाए तो अरबों रुपए का कौमी मईशत को नुकसान पहुंचता है। जब बाहर जाता हूं तो दुआ करता हूं कि या अल्लाह, मेरे जो बरादर मुल्क के जो सरबराह हैं वो ये न समझे कि मैं कुछ मांगने आया हूं, लेकिन वहां पर खदशा यही होता है कि ये पाकिस्तान से ये आया है। एक जो सियासतदान आया था उसने कहीं कहा कि ये शहबाज शरीफ बाहर जाता है तो पैसे मांगने जाता है, तो मैंने कहा आप पैसे बांटने जाते हैं। हम मेहनत करेंगे, हम पसीना बहाएंगे, हम खून बहाएंगे, पाकिस्तान को अजीम बनाएंगे कि जब तक मेरी जान में जान है हम सब मिलकर पाकिस्तान को अजीम बनाएंगे, हिंदुस्तान को शिकस्त देंगे इंशाल्लाह। दुश्मन ताड़ में वेठो आहे, ख़ारजी मुल्क में दहशतगर्दी करे रहिया आहिनि। इस्लामाबाद ते थींदड़ चढ़ाइनि जे ख़ात्मे ताईं मुल्क तरक्की नथो करे सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो डीजी खान में जलसे के खिताब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त हिकु सियासतदान चवंदो हो त शहबाज शरीफ ॿाहिरि पैसा वठण वेंदो आहे, उहो ॿुधाए त पाण ॿाहिरि वञी पैसा विराईंदो हो। जॾहिं ॿाहिरि वेंदो आहियां त उहा दुआ कंदो आहियां त बिरादर मुल्क जो सरबराह उहो न सम्झे त पैसा वठणु आयो आहियां, पर ख़दशो उहो ई हूंदो आहे त हीउ पाकिस्तान खां आयो आहे। असां महिनत कंदासीं, पघर वाईंदासीं, पाकिस्तान खे अज़ीम बणाईंदासीं, भारत खे शिकस्त ॾींदासीं। वज़ीर आज़म पारां डीजी खान में कैंसर अस्पताल ऐं राजनपुर में यूनिवर्सिटी क़ाइमु करण जो ऐलान। पाकिस्तान तहरीक इंसाफ की डेलीगेशन की मीटिंग हुई है चीफ जस्टिस साहब के साथ। हुकूमत के खिलाफ तो हमारा एक चार्जशीट पहले से मौजूद था, लेकिन हमने चीफ जस्टिस साहब के सामने उसके साथ उनके तजावीज़ात पे गौर करते हुए भी हमने उनके सामने अपने भी मसाइल रखे और हमने अदालती रवैये का कंप्लेन भी उसके सामने किया है कि ये वो मसाइल है जो हम फेस कर रहे हैं और जिसकी वजह से इंसाफ की फराहमी में बड़ी रुकावट है और इंसाफ हमें मिल नहीं रहा। हमारा भी हक है, पाकिस्तान तहरीक इंसाफ सबसे बड़ी पोलिटिकल पार्टी है, लेकिन उसके लीडरशिप और खान साहब और बीबी के साथ क्या कुछ हो रहा है, तो ये हमने चीफ जस्टिस साहब के सामने पूरी तफसील बयान की है। उन्होंने हमें इतनी यकीन दहानी जरूर कराई है कि जो भी हो सकता है वो जरूर करेंगे। स्पेशली उन्होंने कहा कि इनफोर्स डिसअपीयरेंस पे इंशाल्लाह ताला वो कोशिश करेंगे और जल्द से जल्द कोई ना कोई हल निकालेंगे। पाकिस्तान तहरीक इंसाफ पहले से शुरू कर चुकी, जितने भी अपोजिशन पार्टीज है उनके साथ हम अलायंस की तरफ बढ़ रहे हैं। आज भी हमारा एक वक्त कराची गया हुआ, वो GDA से मुलाकात करेगा, बाकी हम ख्याल पार्टियों से भी वो मिलेंगे। इंशाल्लाह ताला कल हमारी टीम की जो डेलीगेशन है उसकी वापसी होगी। हम उम्मीद करते हैं इंशाल्लाह ताला हमारा अलायंस और बढ़ेगा और रमजान के बाद हम पुरअमन तरीके से अपना सियासी जद्दोजहद का बाकायदा आगाज करेंगे। चीफ जस्टिस या फिरदी सिस्टम में रहण ऐं बैकाट खां पासो करण जो मशवरो ॾिनो आहे। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर जी तस्दीक। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गोहर चयो त गुज़िरियल ॾींहुं चीफ जस्टिस सां मुलाक़ात करे पंहिंजूं शिकायतूं साम्हूं रखियूं। हुकूमत ख़िलाफ़ असांजी चार्जशीट डिघी आहे, अदलिया मां बि ख़ुशि न आहियूं। असां समूरनि अपोज़िशन पार्टियुनि सां गॾिजी मज़बूत इताद ठाहे रहिया आहियूं। असांजो वफ़द अॼु कराची पहुतो आहे, GDA अॻुवाणनि सां मुलाक़ात कंदो। ईद खां पोइ हुकूमत ख़िलाफ़ भरपूर तहरीक हलाईंदासीं। अपोज़िशन अॻुवाण असद कैसर, महमूद खान अचकज़ई, सलमान अकरम राजा, साहिबज़ादा हामिद रज़ा ऐं ॿिया अॻुवाण कराची पहुची विया। अॼु राजा हाउस पहुची GDA सरबराह पीर पागारे सां मुलाक़ात कंदा। मुलाक़ात में सिंध समेत सॼे मुल्क में सियासी सरगर्मियूं वधाइण ऐं हुकूमत ख़िलाफ़ मज़बूत इताद ठाहिण ते ख़्यालनि जी ॾेवट कई वेंदी। मुलाक़ात बाद अपोज़िशन अॻुवाण मीडिया खे ब्रीफिंग बि ॾींदा। कराइण वारा उहे आहिनि ऐं करण वारा उन्हनि जा नौकर आहिनि। जेको लंझार थियो कि हाणे इहे माण्हू वठी आया आहिनि हथनि सां चूंडे करे, डाकू, नौकर, चोर, धारेल, खीर विकिणण वारो, धोबी, इहे जेके आहिनि उन्हनि जे चवण ते हे सॼो कमु कयो आहे। हे जतोई अची पीपल्स पार्टी जॉइन करनि ऐं असांखे सजदो चो नथा कनि। असां न को पहिरियां झुकिया आहियूं, न को अॼु झुकंदासीं, न को अचण वारे सुभाणे में झुकंदासीं। चाहे मुर्तज़ा खान खे वधियो अथनि, मां थी चवां मूंखे बि वधी वञनि। पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन असांखे फसाइण लाइ इहो तमाशो उतां शुरू थियो आहे। सो लंझार जी भुल हुजे त लाहे छॾे, असां मोगा ऐं चरिया ऐं बेवकूफ़ न आहियूं, पढ़िया लिखिया आहियूं। टे ॿियूं कयूं अथनि जिते असां मुर्तज़ा खान स्कूटर चोरी करे आयो हो, पोइ सुभाणे चवंदा त किथां बिस्कुट जो पुड़ो खयनि।
किथां चवंदा त कंहिंजी टोपी चोरी कयनि, पोइ जॾहिं त हलियो किसो अदा मूंखे चयो आहे पीर साहब अदी जीअं तव्हां चवंदो उहे थींदो। सुभाणे ताईं इंतज़ार कंदमि या वधि में वधि हिन वीकेंड जो फ़ाइदो वठो। जीअं जेल में रखंदा मुंहिंजे घर वारे खे, लाड़काणो हुजे, नौशेरो फिरोज़ हुजे, नवाब शाह हुजे, खणी बाबा मुश्तबा जो मुंहिंजो पीउ मच वठी वेंदसि, मां उते बि वेंदसि, मच वठी वेंदसि, मां उते बि वेंदसि। GD अॻवान मुर्तज़ा जतोई ते हिकु वधीक केस दाख़िल, जतोई हाउस जे तर्जुमान पारां एहतिजाज जो ऐलान। नौशरो फिरोज़ एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर ज़मान ऐवान जी फ़रियाद ते मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ ज़मीनुनि जे खातनि में हेरा फेरी जो केस दाख़िल कयो वियो। केस में मुर्तज़ा जतोई समेत 3 जवाबदार नामज़द। एंटी करप्शन टीम अॻूणे तपेदार एजाज़ लगारी ऐं असिस्टेंट कमिश्नर गडाब ज़ैनुल आबिदीन खे गिरफ़्तार करे वरितो। GD अॻवान मुर्तज़ा जतोई ते केसनि जो अंगुश हथी वियो। मुर्तज़ा जतोई ते 2 केस लाड़काणे, 1 केस खैरपुर ऐं 3 केस नौशरो फिरोज़ ज़िलनि में दाख़िल आहिनि। वकील काशिफ बोयो चयो आहे त सिंध हाई कोर्ट मुर्तज़ा जतोई ते वधीक केस दाख़िल करण ऐं गिरफ़्तारी खां रोकियो हो। मुर्तज़ा जतोई ते वधीक केस दाख़िल करे अदालती हुकुमनि जी तौहीन कई पई वञे। चोटियारियूं साने जे केस में नामज़द मुख्य जवाबदार अताउल्ला जुणेजो समेत वधीक 9 जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर। जवाबदार अताउल्ला जुणेजो, संदसि पुटु अली हसन जुणेजो, मोहम्मद जुमन उन्हड़, इमरान उन्हड़, मोहम्मद खान उर्फ बाबू कीरियो, महबूब जखरो, जानू लंडर, अब्दुल जब्बार खसकली ऐं अज़ीज़ुल्लाह कीरियो वकील अल्ताफ़ जुणेजो जी मार्फत नवाब शाह जी दहशतगर्दी टोड़ अदालत पेश थी ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई। दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज अब्दुल गफूर कलोड़े जवाबदारनि जे वकील जा दलील ॿुधण बैदि 5-5 लख रुपयनि जे मचलकनि एवज़े ज़मानत मंज़ूर कई। 26 जनवरी 2025 ते ॻोठ जानी जुणेजो में हथियारबंदनि जी फायरिंग में मुश्ताक जुणेजो, अलाबक जुणेजो ऐं अब्दुल रसूल जुणेजो मारिजी विया ऐं औरतुनि समेत 19 ज़ख़्मी थी पिया हुआ। वारसनि पारां 4 ॾींहं सांगड़ प्रेस क्लब ॾाढो लाश रखी धरणो हणण बैदि वाक़े जो केस दाख़िल कयो वियो हो। केस में PPM ने अलाउद्दीन जुणेजो जे सौट अताउल्ला जुणेजो समेत 29 सुञातल ऐं 10 अणॼातल जवाबदार नामज़द कया विया हुआ। 2 ॾींहं अॻु केस में नामज़द जवाबदार सैफुल्लाह जुणेजो ऐं SHO गुलाम मोहम्मद सेतो जी बि अदालत ज़मानत मंज़ूर कई हुई। पुलिस जो चवणु आहे त केस में नामज़द वधीक हिकु जवाबदार नसीर राजड़ खे गिरफ़्तार करे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करे 5 ॾींहनि जो रिमांड वरितो वियो आहे। 9 जवाबदार अॻु ई गिरफ़्तार कया विया हुआ। इस्लामाबाद हाईकोर्ट बार जजिस जी सीनाटी लिस्ट खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। दरख़्वास्त में सदर खे आर्टिकल 200 जी शिक 1 ते जजिस जी बदिलियुनि लाइ लामहदूद अख़्तियारनि खां महरूम करण जी इस्तदा। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त अवामी मुफ़ाद खां सवाइ जजिस खे हिकु हाई कोर्ट खां ॿी हाई कोर्ट बदिली नथो करे सघिजे। 2 ॾींहं अॻु इस्लामाबाद हाई कोर्ट जे 5 जजिस बि सीनाटी लिस्ट खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो हो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 5 जजिस मुनीर ए मलिक ऐं बैरिस्टर सलाहुद्दीन जी ज़रिए 49 सफ़नि ते बदल दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में दाख़िल कराई हुई। सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराईंदड़ जजिस में जस्टिस मोहसिन अख्तर कयानी, जस्टिस बाबर सत्तार, जस्टिस तारिक जहांगीरी, जस्टिस समन रफ़त ऐं जस्टिस सरदार एजाज़ इसाक़ शामिल आहिनि। जिंदा है बुकला, जिंदा है, जिंदा है बुकला, जिंदा है, जिंदा है बुकला, जिंदा है। हैदराबाद में वकीलनि जो SSP फ़रुख़ लंजार खे हटाइण लाइ 3 ॾींहं बि एहतिजाज जारी। अदालती कार्रवाइनि जो बाइकाट सबबि साइल रुली विया। हैदराबाद डिस्ट्रिक्ट बार जो बि इजलास तलब। इजलास में SSP हैदराबाद फ़रुख़ लंजार खे हटाइण लाइ एहतिजाज हिकमत अमली जोड़ी वेंदी। हैदराबाद जे वकीलनि सां यकजहती जे इज़हार लाइ मटियारी में बि अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। नवाब शाह जे वकीलनि जो बि अदालती कार्रवाइनि जो बाइकाट करे मुज़ाहिरो। टंडो आदम में बि अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। वकीलनि पारां मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। वकील अॻवाननि चयो आहे त SSP हैदराबाद फ़रुख़ लंजार खे हटाइण ताईं एहतिजाज जारी रहंदो। सिंधु दरिया मां शानकियुनि नालनि जे ॾावत ख़िलाफ़ सिंध सरापा एहतिजाज बबरलोए मेहड़ मांझंद ऐं राधण में मुज़ाहिरा करे धरणाया विया। मेहड़ में बि 12 किलोमीटर पैदल मार्च करे किनालनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। फैज़ुल्ला जुणेजो, अब्दुल हमीद लाशारी ऐं ॿियनि जी अॻवानी में राधण खां पैदल मार्च करे मेहड़ प्रेस क्लब वाॾो धरणो हंयो वियो। धरणे में सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि समेत शहरनि जी वॾे अंग में शिरकत। मांझंद में बि शहरनि रैली कढी शहर जी मेन गेट चौक ते धरणो हंयो। राधण में बि किनालनि जे ॾावत ख़िलाफ़ रैली कढी धरणो हंयो वियो।
केनाल नामंज़ूर जा नारा। कंदरा में भी JUI जे सॾ ते केनालनि जी अदावत ख़िलाफ़ रैली कढी वई। जसकम पारां बबलोई बाईपास ते लॻल धरणो 24 कलाकनि बाद ख़त्म। अॻवाननि चयो आहे त सिंधु दरिया ते धाड़ो हण न ॾींदासीं। सिंधु दरिया मां 6 केनाल कढी सिंध खे रेगिस्तान बणाइण जी साज़िश कई पई वञे। जेसीं ताईं केनालनि जी रिथा खे रद्द करण जो नोटिफिकेशन जारी न थींदो तेसीं ताईं तहरीक जारी रहंदी। कराची में अगवाबाद क़त्ल कयल नौजवान मुस्तफ़ा आमिर जे केस में गिरफ़्तार जवाबदार अरमगान ऐं शिराज 5 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस जवाबदार अरमगान ऐं शिराज खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करे 14 ॾींहं जे रिमांड जी इस्तदा कई। जांच ऑफिसर चयो त जवाबदार जे घर मां मिलियल हथियारनि ऐं लैपटॉप जो फॉरेंसिक कराइणो आहे। 164 जो बयान बि रिकॉर्ड करणो आहे। 14 ॾींहंनि जो रिमांड मंज़ूर कयो वञे। जवाबदार अरमगान अदालत खे ॿुधायो त पुलिस मूंखे बलोचिस्तान वठी वई ऐं चयो वियो त तोखे गोली हणंदासीं, मूंखे वक़्त ते मानी बि नथी ॾिनी वञे। ॿुधणी दौरान जवाबदार अरमगान किरी पियो। प्रोसिक्यूटर चयो त जवाबदार हाई कोर्ट ऐं ATC में बि ईअं ई किरी पियो हो। जवाबदार जो मेडिकल करायो वियो त बिल्कुलु फिट हो। जवाबदार शिराज जे वकील चयो त शिराज जो केस सां को तालुक़ न आहे। यूट्यूबर इंटरव्यू करे रहिया आहिनि पर वकील सां मिलणु नथो ॾिनो वञे। लेडी पुलिस खां सवाइ शिराज जे घर ते छापो हंयो वियो। पुलिस शिराज जी भेण जो लैपटॉप बि खणी वई आहे। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद जिस्मानी रिमांड बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। अदालत कुझु देरि बाद फ़ैसिलो ॿुधाईंदे ॿिन्ही जवाबदारनि खे 5 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अदालत पारां ॿिन्ही जवाबदारनि जो मेडिकल कराइण ऐं ईंदड़ ॿुधणी ते जांच में अॻुभराई बाबति रिपोर्ट पेश करण जो बि हुकुम। MQM हक़ीक़ी जो सरबराह आफ़ाक़ अहमद जुडिशल रिमांड ते जेल हवाले। सरजाणी टाउन थाणे ते डंपर साण जे केस में गिरफ़्तार आफ़ाक़ अहमद खे पुलिस जुडिशल मजिस्ट्रेट ओला जी अदालत में पेश कयो। पुलिस जे रिमांड वारी इस्तदा रद्द कंदे आफ़ाक़ अहमद खे जुडिशल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। अदालत में पेशी दौरान साफ़ सां ॻाल्हाईंदे आफ़ाक़ अहमद चयो त डंपर ऐं टैंकर माफ़िया खे सपोर्ट कंदड़ जन चौकियूं भत्तो वठण लाइ विकिरो करे छॾियूं आहिनि। उन्हनि खे मुंहिंजूं ॻाल्हियूं ख़राबु लॻियूं। डंपर ऐं टैंकर जे टकर में पख़्तून बि मरी रहिया आहिनि, सिंधी ऐं बलोच बि मरी रहिया आहिनि। उहो तासिर ॾियण जी कोशिशि कई वई त उहो रुॻो पख़्तूननि जो मामिलो आहे। डंपर ऐं टैंकर समूरनि शहरनि जो मसइलो आहे। पीपुल्स पार्टी आमराणो रवैयो अख़्तियार कयो आहे। ऐं ICC चैंपियंस ट्रॉफी जो सभ खां वॾो मुक़ाबिलो पाक भारत सुभाणे थींदो। पाकिस्तान ऐं भारत जी टीमुनि जी दुबई में भरपूर प्रैक्टिस। ॿिन्ही टीमुनि जा कप्तान अॼु मीडिया खे ब्रीफिंग बि ॾींदा। फ़खुर ज़मान जी जाइ ते मामूल हक़ क़ौमी टीम ज्वाइन करे वरिती। फास्ट बॉलर हारिस रऊफ़ चयो आहे त भारत खे दुबई में 2 भेरा अॻु हारायो आहे। हिन भेरे बि भारत खे हाराइण जी भरपूर कोशिशि कंदासीं।